अॼु अव्हांखे ॿुधायूं था ट्रांसजेंडर्स या खदड़ा कीअं पैदा थींदा आहिनि। ॾिसो, हीअ औरतुनि में ठहंदड़ आनू या बेज़ो आहे जंहिंमें रुॻो एक्स क्रोमोज़ोम हूंदो आहे। हिन बेदे सां मर्द जो हीअ स्पर्म सेल फ्यूज़ थींदो आहे जंहिंमें एक्स क्रोमोज़ोम बि हूंदो आहे ऐं वाई क्रोमोज़ोम बि थी सघे थो। जेकॾहिं हीअ एक्स वारो क्रोमोज़ोम फ्यूज़ थी वियो त एक्स ऐं एक्स मिलण ते छोकिरी पैदा थींदी। पर जेकॾहिं हीअ वाई स्पर्म सेल फ्यूज़ थी वियो त एक्स ऐं वाई मिलण सां छोकिरो पैदा थींदो आहे। पर कुझु केसनि में ईअं बि थींदो आहे त एक्स ऐं एक्स क्रोमोज़ोम मिलण सां जॾहिं छोकिरी पैदा थियण वारी हूंदी आहे तॾहिं ई मर्द पैदा करण वारे वाई क्रोमोज़ोम जो कुझु हिसो बि एक्स सां ॻंढिजी वेंदो आहे। हाणे जेको ॿारु पैदा थींदो उन में जिन्सी उज़वा सही नमूने ठही न सघंदा या मर्द में औरत वारा ऐं औरत में मर्द वारा तौलीदी उज़वा पैदा थी वेंदा आहिनि ऐं उन ई ॿार खे खदड़ो चयो वेंदो आहे। हर साल दुनिया में 1.7 ट्रांसजेंडर्स यानी खदड़ा पैदा थींदा आहिनि।